दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ो दोस्तो ऐं प्यारा भाइरो, अॼोको ही ॾींहुं 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आहे। अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात जे लाइ हिकु साल मुक़ररु फरमायो आहे, जंहिं साल जे अंदरि अल्लाह तबारक व तआला 12 महीना रखिया आहिनि। हर एक महीने के अल्लाह तबारक व तआला पंहिंजी पंहिंजी इज़्ज़त ऐं अज़मत बख़्शी आहे। रजबुल मुरज्जब जे महीने के अल्लाह इज़्ज़त इन्ही जे करे ॾिनी जो 27 जी रात सुहिणे रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज थियो आहे। शाबानुल मुअज़्ज़म के अल्लाह इज़्ज़त इन्ही जे करे ॾिनी जो 15 जी रात शब बरात, जंहिं रात में सभिनी कलमे पढ़ण वारनि जा अमल जेके आहिनि लिखिया वेंदा आहिनि त छा थियो छा कयईं, हिसाब किताब थींदो आहे। पोइ रब साईं उन रात जे बरकत जे करे हज़ार माण्हू जहन्नम खां निजात ॾियारींदो आहे। इन जे करे शाबान मुअज़्ज़म जी रात जे महीने खे इज़्ज़त आहे। रमज़ान मुबारक जे महीने खे इज़्ज़त इन जे करे आहे जो क़ुरान शरीफ़ इन महीने में नाज़िल थियो ऐं लैलतुल क़द्र जी रात आहे जेका 1000 महीननि खां वधीक बहितर आहे। अल्लाह साईं रमज़ान मुबारक जे महीने खे इन जे करे इज़्ज़त बख़्शी आहे। ऐं हिन महीने रबीउल अव्वल खे रब साईं इन जे करे इज़्ज़त ॾिनी आहे जो हिन तारीख़ 12 में सुहिणो रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत थी आहे। तव्हां ऐं असां ख़ुश नसीब आहियूं जो उन सुहिणे रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती थियासीं। उन्हीं जूं दुआयूं आहिनि, उन्हीं जे करे जेका मालिक साईं महिरबानी कई आहे। पहिरियों उम्मतनि ते, पहिरियों नबियनि ते अल्लाह जी एॾी महिरबानी न हुई। अॻियां उम्मती हिकिड़ो गुनाह कनि, रात जो सुम्हनि, इंसान हन सुबुह जो उथनि त भोला ऐं बांदर थी वञनि, पर सुहिणे रबी साईं जे महिरबानी जे करे रब साईं हिन उम्मत जी सूरत नथो बदिलाए। या मालिक साईं महिरबानी कई, तॾहिं रब साईं क़ुरान में इहा ॻाल्हि सम्झाई त मां रब साईं तव्हांजे मथां वॾे में वॾो एहसान कयो आहे। साईं कहिड़ो तुंहिंजो एहसान आहे? तॾहिं अल्लाह क़ुरान पाक जे अंदरि पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ऐलान कराई, मुंहिंजा हबीब करीम ऐलान कर, शइ जो ऐलान कयां। साफ़ लफ़्ज़नि में ऐलान थियो, लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। मालिक साईं जे क़ुरान सम्झायो, अचो क़ुरान सां ॻाल्हाईंदा कयो, क़ुरान खां अहवाल पुछा कंदा कयो। रब जो क़ुरान सभिनी शयुनि खे बयान करे, छो न उलमा देवबंद क़ुरान वारा क़ुरान छो न बयान कंदा? छो त उलमा देवबंद खे बैत न ईंदा आहिनि, शेर ऐं क़सीदा न ईंदा। छो त मुंहिंजो रब सॾु करे चए थो, वमा अल्लमनाहु शिअर वमा यंबग़ी लहु इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन।
मालिक जो कुरान चे मुझा हबीब मां रब तोखे शेर न सिखाया पैगंबर तुझे ला शेर ऐं बैत बि जेको आहे शान में नहीं साईं भला कहिड़ी नेमत पंहिंजे पैगंबर खे ॾिनई ख़ुदा जो कुरान चे तो इन्ना ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन रब साईं जो कुरान समझाए तो जे मां पंहिंजे सुहिणे रबी खे नसीब कयो आहे त मां मालिक पंहिंजो कुरान नसीब कयो आहे अल्लाह ॼाणींदो आहे पैगंबर साईं जा उहे ई पैरोकार सदबा जिन जे ज़बान खां रब जो कुरान ॿुधंदा वेंदो बैत का चङी शइ त कोन्हे का जे चङी शइ हुजे हा त सुहिणे अरबी साईं खे रब सेखारे हा चङी शइ आहे त कहिड़ी आहे सभई हथ खड़ो करे चओ जेका मालिक उलमा देवबंद खे कुरान ॾिनो आहे सभई चओ त बहितर में बहितर शइ अल्लाह जो कुरान आहे अल्लाह ॼाणींदो इंसान पंहिंजी ज़बान खे इस्तेमाल करण वारा खबरदार पंहिंजी ज़बान खे तालो हणी छॾण साईं ज़बान खे तालो हणो त कहिड़ी ॻाल्हि कयो रब जो क़ुरान सद करे चए थो फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान ओ बाना ज़बान तुंहिंजी ते हलंदो हुजे त रब जो क़ुरान हलंदो हुजे अल्लाह ॼाणींदो आहे जे तव्हां सां नज़र कंदासीं जमियत उलमा इस्लाम वारा अल्लाह ॼाणींदो आहे क़ुरान वारा हल जिन जा मदरसा बि आबाद जिन जो मदरसो भी न हुजे उहे दावाऊं कनि त असां आशिक़ रसूल हथ खड़ो करे चओ आशिक़ रसूल आहे जंहिं वटि रब जे क़ुरान जी अमानत मौजूद आहे अल्लाह ॼाणींदो आहे अचो क़ुरान खां हाल पुछा कयूं रब जो क़ुरान सम्झाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन रब साईं जो क़ुरान समझाए तो मां रब साईं तव्हांजे मथां नेमतूं कयूं इंसान करे पैदा कयो मां मालिक जी तव्हांजे मथां नेमत आहे अखियूं ॾिना मां मालिक जो तव्हांजे मथां एहसान आहे पर इहे सभई मुंहिंजा एहसान घटि सम्झिजो मां रब जूं नेमतूं मामूली सम्झिजो वॾे में वॾो तव्हांजे मथां मां एहसान कयो साईं कहिड़ो असां ते एहसान कयो थी फरमाई त मां मुहम्मद करीम तव्हांखे नबी करे ॾिनो तव्हांखे उन्ही जो उम्मती बणायो आहे मां रब तव्हांजे मथां वॾे में वॾो इहो एहसान फरमायो आहे अल्लाह ॼाणींदो आहे तव्हां असांजा वक़्त भला थिया असां त उलमा देवबंद मां त उलमा देवबंद जो ख़ादिम आहियां मां त जमियत उलमा इस्लाम वारनि जो ख़ादिम आहियां पर उलमा देवबंद जो ईमान अक़ीदो आहे जमियत उलमा इस्लाम वारनि जो ईमान अक़ीदो आहे त सारी रूह ज़मीन जो शान घटि आहे पर मुंहिंजे मुहम्मद करीम जो शान मथे आहे अल्लाह ॼाणींदो आहे मुंहिंजे साम्हूं क़ुरान शरीफ़ पियो आहे मां पंहिंजो ईमान अक़ीदो खे ॿुधायां अल्लाह ॼाणींदो आहे मलाइका फ़रिश्ता नूर जी पैदाश उन्हनि जो शान घटि आहे पर मुंहिंजे मुहम्मद करीम जो शान मथे आहे पर मां क़ुरान शरीफ़ साम्हूं रखी ऐलान करे चवां थो त अर्श मौला जो शान घटि आहे सभु हथ खड़ो करे चओ मुहम्मद करीम जो शान मथे आहे अल्लाह ॼाणींदो आहे तव्हां सां उहो पैगंबर मिलियो आहे ओ जलो रब जो क़ुरान सॾु करे चए थो अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन तव्हां असांखे उहो पैगंबर करीम मिलियो अॼु उन्ही जी विलादत बासादत जो ॾींहुं आहे अल्लाह ॼाणींदो आहे जेको पंहिंजनि जे लाइ रहमती आयो परावल लाइ रहमती आयो सजननि जे लाइ रहमती आयो पर दुश्मन जे लाइ बि रहमती मुहम्मद करीम साईं आयो आहे अल्लाह ॼाणींदो आहे मुंहिंजे सुहिणे साईं खे जे ताइफ़ जे मैदान में ज़ालिम पत्थर हणाइनि था सारे जिस्म मुबारक मां खून मुबारक निकितो आहे पत्थर जी छांव में साईं जन वेठा हल पंहिंजी चादर मुबारक लाहे करे पंहिंजे जिस्म तां खून खे सफ़ा कनि था हिन रब जी ज़ात खे जोश आयो वञ जिब्रील मुंहिंजे सुहिणे साईं खे चओ हथड़ा खणी दुआ घुरण तुंहिंजो कमु आहे ॿिनि जबल खे पाण में मिलाए
विच में ताफ जे शहर के आने खत्म कर अल्लाह जो कम्मा मुझे सोने साईं वट पैगाम ही दुआ मुझे सोने साईं का अखन मां लुक जारी त्यान अखन मां पानी हारे अतवा कई चांता मुझे रब्बा तो माके कुरान में सद करे चवा रब तो चवा तो मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझे अल्लाह मां पांजा जेला रहमता त परावला भी रहमता सजन जेला रहमता तो दुश्मन अल्लाह ओ जे मां मोहम्मद के दिसी कलमो पढ़ियो रब कलमे पावारा भी मां मोहम्मद रहमत आयो पर जिन मां मोहम्मद के पत्र हया हने रब जिन हया हने हण वारा जेला प्रहणन वारा दा भी तमा मोहम्मद रहमत आयो आया मुझे सुने सही उते रहमत जी दुआ गई फरमाता अल्लाहुम्मा हद कौमी फइन्नहुम ला यालमून रब जिन पत्र हया उन्हें जे हिस्से में जे रब हिदायत ना है तजन नडर मां मोहम्मद के पत्र हया रब उनके हिदायत नसीब फरमान अल्लाह जानी दुआ मां अर्ज क्यों तासा के वो पैगंबर करीम मिलो जे जो नालो रहमतुल लिल आलमीन मां अर्ज कया अम्मा आमना फरमाई दिया जे साईं जन मुझे पेट में ना हिल मां मक्के जी जमीन ते घुमा पत्थरे लो इलाको पत्थर मुझा पैर छिलता रतवा दिया पर जने मुझे सुनो नबी करीम साईं मुझे पेट में आया अम्मा आमना फरमाए थी मां पत्थरन ते जो पैर रख दिया त पत्थर पानी थी वेंदा न कपा खां वधीक नरम थी वञन था अम्मा आमना फरमाए थी साईं जन मुझे पेट में ना हिल मां खूह तो वनी पानी भरा दिलन में रसा विझी दुख सा पानी कढंदियां तकलीफ सा पानी कढंदियां पर जने रहमतुल लिल आलमीन साईं मुझे पेट में आया अम्मा आमना फरमाए थी मां खूह ते वनी निवड़ंदी मसाया पानी मथे अचण शुरू थींदो आ सारो खूह कनन ता भरजी वही करे मां कदमन मां आमना जे कदमन में ईंदो आ के करे सब चो मोहम्मद करीम साईं जे करे अल्लाह जानी दुआ अम्मा आमना फरमाए थी साईं जन मुझे पेट में हल मां पांजे कमरे में सुमी पईया निंड पईया ख्वाब दिसा थी त मुझे कमरे जो दरवाजो खुलियो नजर कम तक नेक वक्त ईमान वाली औरत ओ जे जो मुंह चोरी जे चिंट वांगे चमकंदो पियो आ ईमान जे करे मुझे कमरे में दाखिल थी आ अञा उन्हीं खां बाद में नजर कम तभी औरत आई वरी टी आई चौथी आई पंजी आई हाने पंज ही बीठियूं मां पंजनी को पुछाती कया अल्लाह जू मानियो तवा केर आयो बुधायो दसियो मां तवा के नथी सुञाणिया बुधायो तवा जो किया चण थियो आ अम्मा आमना फरमाए थी पर नंबर वाली बुधायो तो आमना मां के नथी सुञाणे मुझो नालो हवा मां आदम अलैहिस्सलाम जी घरवारियां भी बुधाए थी मुझो नालो मरियम मां ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा या टी बुधाए थी त मुझो नालो आसिया मां फिरौन जी घरवारियां हैं चौथी बुधाए थी मुझो नालो हाजरा मां इब्राहिम खलीलुल्लाह जी घरवारियां पंजी बुधाए तो मुझो नालो सारा मां भी इब्राहिम खलीलुल्लाह जी घरवारियां मां हैरान थी पंजनी को पुछाती कया बुधायो त सियो तवा जो किए चण थियो आ तवा जो केड़ो कम आ पंजई गरजी मां के चोंदियो नाम ना असा तो के मुबारक देण आयूं त तुझे बच्चे पेट में जेको बच्चो आ उनी जो नालो रहमतुल लिल आलमीन ई दो सबनी का बाद में पियो आ पर सभी नबी जो सरदार मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जानी दुआ मुझो ईमान की दुआ तेरी रब जो कुरान बेचे तो वमा अरसलनाका इल्ला काफतल लिन्नासि बशीरन व नज़ीरा तरे कुरान को पछात कंदा आयो तो अल्लाह जो कुरान चे तो मौजा हबीब करीम ऐलान कर साईं मां केड़ो ऐलान कया फरमाई तो सातो के सब इंसान जेला काफी करे मोकलियो आ बशीर जन्नत जी खुशखबरी जेला नदीर जहन्नम का ड्राण जेला मोकलियो आ पर दुनिया वाले के ये भी चो तो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ अल्लाह जानी दुआ अगे पैगंबर ही दा हासिल जे बराबर या डिवीजन ते चल सूबे जे बराबर चल हजरत मूसा ने सांप जो शहर छदे शुएब अलैहिस्सलाम जे बकरियों मनी करे चारे हजरत इब्राहिम दे मलाइका चल उनी का बाद लूत अलैहिस्सलाम जी कौम के अज़ाब करण वनल खिते सूबे जे मुतालिक नबी हुंदा हा पर मुजा हबीब
तो तू ऐलान करे चा इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमिया मां मोहम्मद क़यामत ताईं तव्हां सभिनी जो नबी थी आयो आहियां क़यामत ताईं मूंखां बाद कोई नबी नहीं दो मां सभिनी नबी जो सरदार मोहम्मद रसूलुल्लाह आयो आहियां अल्लाह जानी दो आहे अॼु उहो ॾींहुं आहे बरकत जो सुणे रबी साईं जी तारीफ़ कजे मुंहिंजी ज़बान खे कहिड़ी ताक़त आहे ॿिए कंहिं आलम सगोर जे ज़बान खे कहिड़ी ताक़त आहे मुंहिंजो ईमान अक़ीदो आहे जो मुंहिंजे सुणे रबी करीम साईं जा अल्लाह जानी दो आहे जे सलाम झंग जे जानवरनि ॾे वञो त साईं जा सलाम ॿुधी झंग जा जानवर बि मुंहिंजे सुणे साईं जी दरबार में ईंदा आहिनि दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।